माहवार मैगजीन, हमसरी हैदराबाद। शुमारो अप्रैल 2021 है। पेश खिदमत है सिलसिलो कहानी। कहानीकार नुसरत चांडियो। उन्वान जमजम। आवाज साकिब अबलो। सिज लहण सां हुनखे अजीब खौफ विकोड़े वेंदो हो। उहो खौफ उदाहिन रातियुनि में खेसि वधीक परेशान कंदो हो। गुग ऊंधाईअ खां ज़मज़म खे तमामु घणो खौफ थींदो हो ऐं उहो सिज लहण खां अॻु पंहिंजे कमरे में अची मसनूई रोशनीअ जो सहारो वठी वेही रहंदी हुई। 4 कमरनि वारे 1600 फुटनि ते ठहियल घर में हिकु ॾींहुं उहा पंहिंजे बंदि कमरे में हुई। फिके रंग जे ज़ीरो बल्ब जी हल्की फिकी रोशनीअ में वो फाइबर जे विहाणे खे भाकुर में करे बेड जी सेरांदीअ खां वेठल हुई। बेड ते अछे रंग जी बेडशीट विछायल हुई। वो सोचनि जी दुनिया में विञायल मुंहुं हेठि करे पेरनि जे आङूठनि जे नहनि में घूरे कुझु सोचे रही हुई। उहा पंहिंजे ज़हन में आयल तसव्वुर खे ज़हन जी अखि सां एॾो चिट्टो ॾिसी सघंदी हुई जो इहे ख़्याल जीअरा जाॻंदा हुन जी अखियुनि जे साम्हूं फिरंदा रहंदा हुआ। किथे पढ़ियो हुआई त हिकिड़ी तस्वीर 1000 लफ़्ज़नि जो मुल्ह रखंदी आहे। हुन जो बि तसव्वुर त एॾो पुख़्तो हो, रातियुनि जूं रातियूं सोच में ॿुॾल रहंदी हुई। नवंबर जे शुरूआती ॾींहंनि में उहा सवेर सुम्ही रही। रात जे पोएं पहर अख खुलण सां साॻियुनि सोचनि में गुम थी वई। अछो ॾींहुं थी वियो। तसव्वुर ऐं ख़्याल असुली आहिनि या का दिमाग़ी ताक़त कहिड़ी आहे? छा रुगो मूंसां ई थी रहियो आहे? अहिड़े क़िस्म जा सुवाल उनखे विकोड़े रहिया हुआ। ख़ौफ़, परेशानी, लफ़्ज़नि में बयान न करे सघंदड़ बेचैनी ऐं नीम उदासीअ सां राति गुज़ारींदी हुई। इहो सिलसिलो कुछ महीननि खां हली रहियो हो। जीअं ई जनवरी शुरू थियो, सियारे जूं मोकलूं ख़त्म थियूं ऐं ड्यूटी शुरू थियसि। भूरे रंग वारी कदावर चहिरो बेज़वी, कारा रेशमी वार, वॾियुनि कारियुनि अखियुनि सां गुलाबी चपनि वारी 29 सालनि जी उमिरि वारी ज़मज़म हिकु गवर्नमेंट कॉलेज में लेक्चरर हुई। हुन जो सब्जेक्ट हूअं त समाजी अभ्यास हो, पर हूअ 12हें दर्जे जी क्लास टीचर बि हुई। कॉलेज जूं अक्सर शागिर्दियाणियूं हुन सां प्यार कंदियूं हुयूं। हू बिना हबक पंहिंजूं कॉलेज या कॉलेज खां ॿाहिरि ईंदड़ परेशानियूं शेयर करे वठंदियूं हुयूं। उहा बि शागिर्दियाणियुनि खे ॾाढो भाईंदी हुई। ख़ुश लिबास ऐं पंहिंजे कॉलेज जी ख़ुशि शक्ल टीचर हुई। हुन जे पढ़ाइण जो तरीक़ो बि जल्दी सम्झ में अची वञण वारो हो। उहा हिकु सची ऐं महिनत कंदड़ उस्ताद हुई। हुन जूं हम असर मास्तरियाणियूं हुन खां सलाह मशवरा पिणु वठंदियूं हुयूं। तरबियती प्रोग्रामनि में ऐं संदनि सब्जेक्ट सां लाॻापियल तरबियत लाइ अक्सर संदसि कराची वञणु थींदो हो। उन ॾींहुं बि उहा पीउ सां गॾु कंहिं प्रोफेशनल तरबियती प्रोग्राम लाइ कराची थे वई, जो पहिरियों भेरो शफ़ीक अरशद कंहिं हवा जे झूटे जियां संदसि ज़िंदगीअ में आयो। शफ़ीक अरशद 39 सालनि जी उमिरि जो नौजवान हिकु निजी इदारे में नौकरी कंदो हो। संदसि सां हिन जी मुलाक़ात कराची वेंदे रस्ते में थी हुई।
ज़मज़म जे पीउ कार हिकु स्टॉप ते चांहि पीअण लाइ रोकी हुई त हुन जी नज़र डिघे कद वारे जंहिंखे फ्रेंच ॾाढ़ी रखियल हुई कणकाए रंग वेकरे मुंहं वारे नौजवान ॾांहुं वई। जॾहिं हुन पैंट जे खीसे मां वॉलेट कढियो त हुन मां संदसि CNIC ज़मीन ते किरियो, जेको ज़मज़म ॾिसी वरितो। हुन चाहियो त उहो खेसि ॿुधाए त हुन जो CNIC ज़मीन ते किरियल आहे, पर कुझु विथेरको हुजण करे आवाज़ हुन ताईं न पे पहुचाए सघी। ज़मज़म ॿिन्ही हथनि जे आङूठनि ऐं अशद आङुरियुनि सां कार्ड जो खाको ठाहे सॼे हथ जी आङुर जो इशारो ज़मीन ॾांहुं कदे ॿुधाइण जी कोशिश करे रही हुई। हलंदे हलंदे शफ़ीक खे अहसासु थियो त को खेसि कुझु चवणु चाहे थो। संदसि कननि में हिकु अहिड़े आवाज़ जो सुरॿाहट थियणु लॻो जेको हुन अॻु कॾहिं न ॿुधो। अॻु में कई भेरा हुन महसूसु कयो हो त जॾहिं बि हू कंहिं मुसीबत में फाथो थिए या संदसि को नुक़सानु थियण वारो हूंदो हो त को आवाज़ खेसि आगाही ॾींदो हो। हू नुक़सान खां त बची वेंदो हो, पर हिन ते सोचणु लॻंदो हो त इहो आवाज़ कंहिंजो आहे। उन ॾींहुं बि जीअं संदसि कन में आवाज़ आयो त हू वाइड़ो थी वियो। वरी संदसि ज़हन जे परदनि सां सुरॿाहट थियो ऐं लफ़्ज़ पड़ाॾो थींदा विया। ज़मज़म जी ॻाल्हि नेठ शफ़ीक अरशद मन ई मन में ॿुधी वरिती ऐं किरियल कार्ड ॾिसी वरिताई। हुन कार्ड खणी वरितो ऐं इशारनि में ॿई ॿाहूं ॿधी ज़मज़म जो थोरो मञाई। तंहिं ते ज़मज़म शर्म सां टिमटार मुर्क मुर्की। थोरी देर में कार हलणु शुरू थी ऐं हर को पंहिंजी पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो थियो। ॿिए ॾींहुं ज़मज़म सुबुह सां तैयार थी शाहराह फैसल ते वाक़िअ महरान होटल पहुती, जिते तरबियती मेड़ाको कोठायल हो। ज़मज़म खे हलंदड़ ट्रेनिंग सेशन दौरान मल्टीमीडिया ते बि शफ़ीक अरशद जो हथ ॿधी थोरो मञण वारो अंदाज़ नज़र अचणु लॻो। हुन पूरे सेशन में को बि सुवाल न कयो, ख़ामोशीअ सां ॿुधंदी ॾिसंदी रही। लंच टाइम थी वियो। हुन दौरान बुफे में ज़मज़म सभिनी साथियुनि सां गॾु आई। उते 20 खां वधीक क़िस्मनि जा लज़ीज़ खाधा मिठे सां गॾु ॾिसी सब्र जो हिकु सेकंड बि वॾो महसूसु थी रहियो हो। ट्रेनिंग में मौजूदु कुझु मर्द त असुल ॼण मुफ़्त जे ख़ैरात ते आया हुजनि, खाइण खां वधीक ज़्यान करे रहिया हुआ। ज़मज़म प्लेट खणी टिश्यू पेपर सां साफ़ कई ऐं हुन में ज़रूरत आहर भाॼी खई। ॿाहिरि निकिरण सां उहा एहतियात कंदी हुई मतां तबियत ते खाधो भेत न पवे ऐं खेसि परेशानी थिए। ऐं जॾहिं बाउल खयाई ऐं खीरणी खणण लाइ पंहिंजो हथु खीर जे बाउल मथां रखियल चमचे में विधाई ऐं ज़रूरत मुताबिक़ खीरणी खयईं त हेकरी खीरणीअ जे पासे ते लॻल चिट ते नज़र पई, जंहिं ते अंग्रेज़ीअ में लिखियलु हो शुगर फ्री। सो हिकु चमचो वात में आणे ज़ाइको महसूसु कयो। मिठो त हो, पर बेज़ाइको पिए लॻो त पंहिंजे मुंहुं मुर्की। संदसि भरिसां बीठल नौजवान संदसि इंतज़ार में हो त हूअ साइड ते थिए ऐं हुन खे बि खीरणी खणण जो मौक़ो मिले। सो ज़मज़म खे मुर्कंदो ॾिसी सम्झी वियो ऐं हू बि मुर्कियो। ॿई हिक ॿिए खे हैरानी मंझां ॾिसण लॻा। ज़मज़म बेसाख़्ता चयो, अव्हां हिते? उन ते शफ़ीक अरशद बि खेसि हैरानीअ मां चयो, अव्हां हिते? ॿई खीरणी ऐं ज़रूरत मुताबिक़ प्लेट में खाधो खणी अची खाधे जी टेबल ते वेठा ऐं हाल अहवाल करण लॻा। शफ़ीक अरशद खेसि ॿुधायो त साॻी होटल में निजी इदारे जे तरफ़ां मीटिंग जे सिलसिले में आयल हो। इन अणरिथियल मुलाक़ात खां पोइ शफ़ीक अरशद ऐं ज़मज़म जी हफ़्ते ॿिए फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थींदी रही, जेका रोज़ जे मामूल में बदिलजंदी वई। हाणे त हू हिक ॿिए खां सवाइ हिकु पल बि रही न पिए सघिया। हर ॾुख सुख हिक ॿिए सां सलींदा हुआ। ज़मज़म जेका ॻाल्हि चवण वारी हूंदी हुई त अरशद शफ़ीक बि साॻे वक़्तु उहा ई ॻाल्हि चवणु चाहींदो हो। हू हिक ॿिए खे इहो ॿुधाए पोइ ॿई वॾा वॾा टहिक ॾेई खिलंदा हुआ। ज़मज़म खां खिलण वक़्तु अखियुनि मां पाणी निकिरंदो हो ऐं हूअ अशद आङुर ते पंहिंजो ॻोढ़ो खणी तस्वीर कढी शफ़ीक अरशद खे मोकिलींदी हुई ऐं हू इहो ॾिसी अखियुनि जी तस्वीर जी घुर कंदो हो, जंहिंजो मतिलबु सेल्फी हो। इहो सिलसिलो कई ॾींहं हलंदो वधंदो रहियो। ॿिन्ही जो पुख़्तो यकीन थी वियो त हुननि जी सोचुनि में हिकु जहिड़ाई आहे। अहिड़ीअ तरह ज़मज़म ऐं शफ़ीक अरशद जी मुहबत वधंदी वई। मुलाक़ातुनि जो सिलसिलो कई महीननि ताईं हलंदो रहियो ऐं महीने वारी मुलाक़ात हफ़्तनि ऐं हफ़्तनि वारी मुलाक़ात ॾींहंनि में बदिलजी वई। शफ़ीक अरशद ज़मज़म खां सवाइ पल बि रही न पिए सघियो। ज़मज़म जो बि साॻियो हाल हो। कुझु अरसे खां पोइ
शफ़ीक अरशद खे भेण जो फोन आयो। उहा भेण जेका पंहिंजे मुड़ुस इंजीनियर फैज़ सालिम सां गॾु ग्लास्को सिटी में रहंदी हुई। फैज़ सालिम ऐं संदसि फैमिली खे लंडन जी सिटीज़नशिप मिलियल हुई। शफ़ीक अरशद जी भेण शाज़िया उर्फ शीज़ा भाउ खे ॿुधायो त हुन खेसि लंडन घुराइण जो बंदोबस्तु कयो आहे ऐं हू जल्दी लंडन अचे ऐं भेण शीज़ा जी रेस्टोरेंट हलाइण में मदद करे। सो इहो ॿुधी शफ़ीक अरशद त ख़ुशीअ में न पिए मां पियो। हुन जल्दी ज़मज़म खे पंहिंजे शहर जे मशहूरु सिल्वर सन रेस्टोरेंट ते मिलण लाइ चयो। शफ़ीक अरशद ॾिनल वक़्त खां अॻु अची इंतज़ारु करण लॻो। शफ़ीक अरशद ज़मज़म खे वरी कॉल मिलाए पुछणु चाहियो त उहो किथे पहुती आहे। ज़मज़म जी मोबाइल ते शफ़ीक लिखिजी आयो त हुन फोन बिज़ी करे साॼे पासे वारी पोईं कुंड में रखियल टेबल ते पहुती। उहा ॾिनल टाइम ते पहुती जिते शफ़ीक अरशद पहिरीं इंतज़ारु करे रहियो हो। हमेशह जीअं शफ़ीक अरशद मेन्यू ज़मज़म ॾांहुं वधायो ऐं हुन ऑर्डर कयो। वेठे वेठे शफ़ीक समूरी माजरा ॿुधाई जंहिं ते ज़मज़म रोअणु शुरू कयो ऐं उहा सुॾकंदी नक मथे सुणकंदी रही। हुन जूं वॾियूं कारियूं अखियूं ॻाढ़ियूं लाल थी वयूं, गिल बि ॻाढ़ा लावन जियां थी विया। ज़मज़म गित ॾेई खेसि निमाणियुनि अखियुनि सां घूरणु लॻी। जिते शफ़ीक अरशद पंहिंजो हथु ऐं ज़मज़म जो हथु ऐं पोइ पंहिंजो हथु रखी खेसि आथत ॾियणु लॻो त निकाह थी वञे, बाक़ी हू बसि कुझु ई ॾींहंनि में पहुची खेसि घुराए वठंदो। ज़मज़म खे सिक्योर महसूस पियो थियो ऐं मुरकी पई। निकाह सादगीअ सां थियो जंहिंमें सिर्फ़ु ज़मज़म ऐं शफ़ीक अरशद जा माइट शरीक थिया ऐं हू शादीअ जे ॿिए हफ़्ते लंडन रवानो थियो। वञण खां पोइ ज़मज़म ऐं शफ़ीक अरशद जो राब्तो बसि चंद ई ॾींहं रहियो। ज़मज़म कोशिश कई पर को रेस्पॉन्स कोन आयो। ज़मज़म ॾींहों ॾींहुं पजरंदी रही, वञी अटे में लूण बराबरि रही। 1.5 महीने में उहा ज़िंदा लाश बणिजी वई। जून जे महीने जी 2 तारीख़ ते बेहोश थी किरी पई। का दवा असर कोन करे रही हुई। घर वारा बि कोशिश में लॻी विया पर को राब्तो न थी सघियो। हाणे 40 ॾींहं पूरा हुन अखियूं न छिंबियो। ड्रिप वसीले खेसि खाधो पे मिलियो। हिकु ॾींहुं ज़मज़म जे चपनि में चुरपुर थियणु शुरू थी ऐं नर्स संदसि माउ खे मुबारक ॾिनी। उहा सख़्ते मां निकिरी चुकी आहे। ज़मज़म पंहिंजे मुंहुं भुणकंदी ऐं मुस्कुराए रही हुई। हुन ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं शफ़ीक अरशद जो नालो वठंदी रही। शफ़ीक 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 सॾींदी रही। संदसि चेहरे ते रौनक अची रही हुई। हुन जी तबीयत सुधरी रही हुई। ज़मज़म जी हालत कुझु बहितर थियण लॻी ऐं अस्पताल मां डिस्चार्ज करे घर आंदो वियो, जिते माउ हुन जी सार संभाल कंदी रही। हिकु राति ज़मज़म निंड में सुतल हुई त माण्हू अची गोरी खाराइण लाइ मथां बीठी। हुन हथु अञा धीअ जे निरड़ ते रखण लाइ वधायो ऐं उते ई बीह रही। हुन ॾिठो त ज़मज़म जूं अखियूं बंदि आहिनि पर अखियूं चुरपुर में हुयूं। चपनि में भुड़की रही हुई। मार्स वेझो थी कनाइण लॻी पर कुझु ॿुधण में कोन पिया आयुसि। चपनि जी चुरपुर खे गौर सां ॾिसी सम्झण जी कोशिश पई कई, जंहिं ते माण्हू खे साफ़ सम्झ में आयो त उहा कंहिंसां ॻाल्हाए रही आहे। शफ़ीक। ज़मज़म जे चेहरे जे तासुर मां ईअं लॻो ॼण शफ़ीक संदसि साम्हूं हुजे। ज़मज़म चपनि में भुड़कंदी ऐं कुझु देरि ख़ामोश रही, ॼण जवाब जो इंतज़ारु पे कयो। अहिड़ीअ तरह इहा ॻाल्हि ॿोल पे हली। माण्हू कमरे जे दरवाज़े जी चांठ जे मथां लॻल TG मर्सी कॉर्प्स जे लोगो वारे नासी फ्रेम में लॻल घड़ियाल जी सुयुनि खे बि ॾिठो त कलाक वारी सुई 2 ते ऐं मिंटनि वारी सुई 10 जे वेझो हुई ऐं उन वक़्तु खाराइण वारी गोरीअ खे 9 मिंट वधीक थी विया हुआ। सो वरी माण्हू हथु ज़मज़म जे निरड़ ॾांहुं वधायो ऐं ज़मज़म जे निरड़ ते आयल पघर खे हथ में जज़्ब करे साॻियो हथु वारनि में फेरणु लॻी त ज़मज़म अखियूं खोलियूं ऐं हैरानीअ मां माउ खे ॾिसणु लॻी, ॼण हिन दुनिया में ज़मज़म अॼु ई अखि खोली हुजे। गोरी खाराइण खां पोइ माण्हू बत्ती बंदि करे ज़मज़म जे बेड जे भरिसां रखियल 2 सीटर सोफ़ा ते लेटी पई। ज़मज़म साॻी पंहिंजी किरत में लॻी वई। अहिड़ीअ तरह ज़मज़म खे शफ़ीक अरशद सां जुड़ियल कनेक्शन जी पक थी वई। का ग़ैबी ताक़त आहे जेका संदसि मुड़ुस सां राब्ते में रखे थी ऐं कयल गुफ़्तगूअ में सवालनि जा जवाब बि मिली रहिया आहिनि। ज़मज़म ऐं शफ़ीक अरशद जो दिमाग़ी कनेक्शन एतिरो त मज़बूत थी वियो जो फ़ोन ते राब्तो बि बहाल थी वियो। अहिड़ी रीति ज़मज़म जी तबीयत में हर ॾींहुं सुधारो ईंदो वियो।
एतिरे अरसे में ज़मज़म पचंदी पजुरंदी रही, पर संदसि ज़हन जी कर्शमाती ताक़त हिक ॾींहुं रंग लातो ऐं हुन कॾहिं बि हार न मञी। आचर जे ॾींहुं शाम जो 4 वॻे धारे ज़मज़म जे पीउ खे हिकु लिफ़ाफ़ो मिलियो, जंहिंमें ज़मज़म जे ग्लासगो वञण जो बंदोबस्तु हुयो। ज़मज़म जे ग्लासगो सिटी वञण जी तयारी मुकम्मल थी चुकी हुई। ज़मज़म पंहिंजी माउ खे आलिन अखियुनि सां अलविदा चई पीउ सां गॾु एयरपोर्ट रवानी थी ऐं ख़ैर सां उॾाम पंहिंजे वक़्त मुताबिक़ लंडन जे हवाई अॾे ते पहुती। एयरपोर्ट में दाख़िल थींदे ई ज़मज़म लूह लूह में शफ़ीक़ अरशद जी ख़ुशबू महसूसु करे रही हुई। तांग ऐं तड़प सरस थींदी वई ऐं एतिरे में ज़मज़म खे अचानक हल्को मथे में सूरु उभरियो ऐं सभु कुझु धुंधलो पे नज़र आयुसि, जेको कुझु घड़ियुनि बाद हमेशह लाइ गुग ऊंदहि में बदिलजी वियो।